बाढ़े मामा की अपडेट कंदासी डोगरी रोड ते वैन ऐं मोटरसाइकिल में टक्कर के नतीजे में पीउ पुट सिधो 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में गुलाम मुस्तफ़ा पुट मोहम्मद साले, ज़ोएब ऐं मोहम्मद जागीरानी शामिल आहिनि। 55 वरीह जे गुलाम मुस्तफ़ा जी हालत गढ़ी जोगी ॿुधाई पई वञे। ख़बर असां शेयर कई पिया। डोगरी रोड ते वैन ऐं मोटरसाइकिल में टक्कर के नतीजे में पीउ पुट सिधो 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में गुलाम मुस्तफ़ा पुट मोहम्मद साले, ज़ोएब ऐं मोहम्मद जागीरानी शामिल आहिनि। 55 वरीह जे गुलाम मुस्तफ़ा जी हालत गंठी जोगी ॿुधाई पई वञे। हादसे बाबत तव्हांखे आगाह कई पिया। डोगरी रोड ते वैन ऐं मोटरसाइकिल में टक्कर के नतीजे में पीउ पुट सिधो 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में गुलाम मुस्तफ़ा पुट मोहम्मद साले ऐं ज़ोएब ऐं मोहम्मद जागीरानी शामिल आहिनि। 55 वरीह जे गुलाम मुस्तफ़ा जी हालत गंठी जोगी ॿुधाई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर जावेद अहमद मेमण खां। जी जावेद, हादसे बाबत आगाह कजो। जी बिल्कुल ही अफ़सोसनाक वाक़ियो बाडरा डोकरी रोड ते वैन ऐं मोटरसाइकिल के नतीजे पीउ ऐं पुट समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिनमें गुलाम मुस्तफ़ा पुट मोहम्मद साला भागत, ज़ोएब भागत ऐं मोहम्मद जागीरानी ज़ख़्मी थी पिया, जिनमें हिकु ॼणो 55 सालनि जो गुलाम मुस्तफ़ा भागत गणती जोगी हालत में वारिस लारकाणो अस्पताल खणाया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि के इलाज लाइ लेटर जारी कयो, जंहिं बाद ज़ख़्मियुनि खे वारिस लारकाणे एमरजेंसी सिविल हॉस्पिटल अस्पताल खणाया। ओॾा वैगन ड्राइवर मोटरसाइकिल टक्कर हणण जाइ वारदात खां फरार थी वियो। मावा जो वधीक ॿुधाईंदो आहे त बाडा शहर के मसरूफ़ रोड ते वन व्हीलिंग ऐं वैगन ड्राइवर कार ड्राइवर रेस लाइ शर्तूं पिंड कंदा आहिनि, जंहिं सबबु केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। इंतिज़ामिया गवर्नमेंट सुतल आहे। साॻियां माण्हुनि एसएसपी लारकन खां मुतालबो कयो आहे त फौरन उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे वधीक माण्हुनि जी ज़िंदगी बचाई वञनि। जी महिरबानी जावेद अहमद मेमण तफ़सील ॾियण जे लाइ।